एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के खैबर में खबर ॾींदा हलूं त सॼे मुल्क जियां खैबर में प्रेस क्लब जे तरफां 5 डिसंबर सकावती एकता ॾियारो मल्हायो वियो। खैबर प्रेस क्लब जे प्रोग्राम जी ख़सूसी मेज़बान फ़कीर फतह मोहम्मद उर्फ फतन फ़कीर नूह पोटो ऐं खैबर प्रेस क्लब जी सीनियर सहाफ़ी निसार अहमद शोक, सीनियर सहाफ़ी आसिफ अली मल्ला ऐं सहाफ़ी मज़हर अब्बास मल्ला जमील अहमद कासकेली जिन कई ऐं खैबर प्रेस क्लब जी सकावती प्रोग्राम ते ख़सूसी मेहमान MNA मखदूम जमील जमा जो कोऑर्डिनेटर सैयद मुमताज अली शाह, खेबरानी पुलिस DSP आगा अब्दुल मजीद पठान, SHO खेबरानी तस्लीम अहमद बुरगड़ी ऐं खैबर शहर जे सियासी समाजी ऐं तरह जे रहंदड़ वॾे अंग में खैबर प्रेस क्लब जे सकावती प्रोग्राम में शिरकत कई ऐं महिमाननि खे खैबर प्रेस क्लब जे 7 सकावती अजरकूं पारायूं ऐं कोऑर्डिनेटर सैयद मुमताज अली शाह सकावती प्रोग्राम में पंहिंजनि ख्यालनि जो इज़हार कयो ऐं पूरे मुल्क में रहंदड़ सिंधियुनि खे 5 डिसंबर एकता ॾियारे जो मुबारकबाद पिण पेश कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।